अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू ता ख़बर ॾियूं था त आल पार्टी अलायंस काज़ीअमद पारां 27 जनवरी ते शहर जी सफ़ाई न थियण ऐं ॿियनि मसइलनि लाइ टाउन कमेटी काज़ीअमद ॾाढो धरणे जो ऐलान कयो वियो आहे। उन हवाले सां आल पार्टीज़ अलायंस में शामिल मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि जो इजलास शेर मोहम्मद कॉलोनी में फैलीग अॻवान सैयद अनवर अली शाह जी रहाइश ते थी गुज़रियो, जिते सैयद अनवर अली शाह, धनी बख्श कलोई, नूरदीन मांझोठो, डॉक्टर ग़ुलाम शबीर चांडियो, SK बलोच ऐं ॿियनि नाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उन में तय थियो आहे त काज़ीअमद शहर मसइलनि जो गढ़ बणिजी वियो आहे। उन मेन असां अॼु मीटिंग में तय थियो आहे त टाउन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु ख़मीस ॾींहुं सुबुह जो 12 बजे 27 तारीख़ ते इंशाल्लाह दोस्तनि खे कॉल कयूं था, आवाम खे बि अपील था कयूं त असां तव्हांजे ई मसइलनि जे लाइ रोडनि ते आहियूं, असांजो साथ ॾियो। उन ॾींहुं अचो, टाउन इंतिज़ामिया सां साम्हूं वेही असां जेके पंहिंजा मसइला हूंदा उनजे ऑफिस में त असां मिलण लाइ तयारु न आहिनि, ऑफिस जे गेट ते असां धरणो हणंदासूं, पंहिंजा मसइला बयानु कंदासूं, कोशिशि कंदासूं इंशाल्लाह त मसइला हल थियनि। अगरि मसइला हल न थिया त साईं पोइ जेको बि दोस्तनि जो लाइ अमल हूंदो, बुख हड़ताल बि करे सघूं था, मुज़ाहिरा बि रोज़ानी हूंदनि, कोर्ट बि वञी सघूं था। आख़िरी ऑप्शन असांजो हूंदो त इंशाल्लाह हाई कोर्ट में मथां हिन जे ख़िलाफ़ु असां का पटिशन दाख़िल कयूं। अदा काज़ीअमद जहिड़े ख़ुशबुनि जहिड़े शहर खे गंदगीअ में तब्दील कयो पियो वञे। मां सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले अॻवान आहियां। ख़मीस ॾींहुं 12 बजे असां काज़ीअमद जे ख़ासि करे सफ़ाई वारे मामले ते 12 बजे स्मार्ट पंप खां टाउन कमेटी काज़ीअमद जे गेट जे ॾाढो एहतजाजी रैली कढी उते धरणो हणंदासीं ऐं असां हितां जे काज़ीअमद जे शहरनि खे बि हिन मीडिया जे थ्रू गुज़ारिश था कयूं त ख़ुशबुनि जे शहर खे वरी ख़ुशबुनि जो शहर ई कराइजे। उन जे लाइ असांजे हिन एहतजाज जो साथ ॾियनि त जीअं पाण पंहिंजा जेको सफ़ाई जो निज़ाम आहे, हाणे काज़ीअमद जे शाही बाज़ार में त वञणु माना माण्हू नथो वञी सघे। उन जे लाइ असां सभु आल पार्टीज़ अलायंस जे तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं, टाउन कमेटी जे गेट जे ॾाढो धरणो हणंदासीं। उन में असां जेको आहे सो गुज़ारिश कंदासीं हितां जे शहर जे रहवासियुनि खे त जीअं असांजो साथ ॾियनि। अॼु जेको आल पार्टीज़ अलायंस काज़ीअमद आहे उनजी तरफ़ां मीटिंग गुज़री जंहिंमें असां तय कयोसीं त काज़ीअमद जा त मसइला त खोड़ आहिनि, बिलख़ुसूस जेको हींअर असां मसइलो साम्हूं आहे काज़ीअमद में गंदगी जा ढेर थी विया आहिनि। गटरनि जो पाणी गलियुनि में, मुहलनि में, रोडनि ते, रस्तनि ते, जंहिंमें तव्हां थाणे जे साम्हूं गेट ई गेट ते बीठो आहे, मस्जिद बिलाल जे साम्हूं बीठो आहे, सॼो शहर पाणी गंदगी जा ढेर थी वियो आहे। 400 साढा 400 मुलाज़िम आहिनि टाउन कमेटी जे अंदरि, सुफ़ो पोश सभ जा सभु पघारूं खणनि पिया, असां आवाम जो टैक्स खाइनि पिया, पर कमु नथा कनि। हिते असां चई बीठा आहियूं, एडमिनिस्ट्रेटर फ़ोन खणण लाइ तयारु न आहे, कोड हयो मथे, त हाणे उहो कमु कीअं थींदो। असां इन लाइ एहतियाजी कॉलोनी आहे त ख़मीस ॾींहुं इंशाअल्लाह ताला असां समाज खां एहतियाजी मुज़ाहिरो कढी करे टाउन कमेटी जे अॻियां धरणो हणंदासीं त जेके मसइला आहिनि या तरक़ियाती कम आहिनि उहे कराया वञनि। इंशाअल्लाह ताला पब्लिक खे असां गुज़ारिश था कयूं त सभई दोस्त गॾिजी करे हिन एहतियाज खे कामयाबु कराइनि। चांडियो असांजी अॼु आल पार्टी अलायंस जी मीटिंग थी गुज़री, जंहिंमें इहो तय कयो वियो त असां एडमिनिस्ट्रेटर सां खोड़ दफ़ा राब्ते करण जी कोशिशि कई, पर राब्तनि जे बावजूदि बि उहो असां सां मिलण लाइ तयारु न आहे। इन करे असां वटि आख़िरी ऑप्शन बचे थो एहतिजाज जो, जेको शहर में गंदगी हर पासे शेरमन कॉलोनी ऐं ॿियूं कॉलोनियूं जेके 7 वार्ड आहिनि असांजे गंदगी जे माना किचिरे में ॿुॾनि पिया था। इन करे असीं 27 तारीख़ ते जेको आहे माना एहतिजाजी धरणो हणंदासीं टाउन कमेटी काज़ीअमद जे अॻियां। असां शहरनि खे अपील था कयूं त पंहिंजे जेको आहे सफ़ाई जे मसइले ते हुन एहतिजाज में वधि में वधि शिरकत कनि, त जीअं भरपूर नमूने सां एहतिजाज करे सघूं। जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि, जेके बंगलनि ते कमु कनि पिया, पघारूं मुफ़्त जूं खणनि था, त उन्हनि खां कमु वरितो वञे ऐं शहर खे जेको आहे साफ़ु सुथिरो बनायो वञे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरियत हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।